वादे में महांगाई जो जिन बोतल का बाहर निकरी आयो। महांगाई सबब गरीब पोरियत तबको बिन वेलन जे मानी खाइण लाइ परेशान थी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अली असगर मूजिब सख्त महांगाई जे दौर में गरीबन लाइ मुर्गी, मच्छी ऐं गोश्त खाइण त परे रहियो, पर सब्जी ऐं दाल भी गरीब जे खाइण का चढ़ी वई आहे। शहरी वापारियुनि ऐं दुकानदारनि जे रहम करम ते छॾियल आहिनि। वापारी पंहिंजी मर्ज़ीअ वारे अघनि ते शयूं विकिरो करे रहिया आहिनि। उन्हनि खां केर बि पुछण वारो नाहे। मुर्गी, गोश्त ऐं मच्छी जा अघ वधण सां गॾु सब्जी खे बि पर लॻी विया आहिनि। मेहा 200 रुपया किलो, भिंडी 200 रुपया किलो, तूरी 200 रुपया किलो, टमाटो 300 रुपया किलो, बसर 150 रुपया किलो ऐं पटाटा 120 रुपया किलो विकिरो थी रहिया आहिनि। मुर्गी 450 रुपया किलो, वॾो गोश्त 600 रुपया किलो ऐं नंढो गोश्त 1400 रुपया किलो विकिरो थी रहियो आहे। शहरिन ऐसी डोकरी ऐं मुख्तियारकार खां मुतालबो कयो आहे त मुनाफ़िक़खोर वापारियुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे शहरिन खे रिलीफ ॾिनो वञे।